पैगाम सिंध न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं। वगण खां अब्दुल सत्तार मुगेरी जी रिपोर्ट मूजिब वगण में इल्म पिरायो, सिंध सवारियो, पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलियो। वगण जे शहीद ज़ेडे भुट्टो हायर सेकेंडरी बॉयज़ स्कूल जे नए मुक़रर थियल इंचार्ज प्रिंसिपल सईद अहमद वगण जी अॻुवाणी में उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां तालीम जे वधाउ लाइ स्कूल खां मुख्य चौक ताईं रैली कढी वई, जंहिंमें उस्तादनि फयाज़ुद्दीन तुनियो, बशीर अहमद लाखेर, हिम्मत अली लाशारी, नेमतुल्लाह तुनियो, दीदार अली चन्नो, अब्दुल खालिक पठान, अब्दुल गफ़ार पठान समेत शागिर्दनि शहरीन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल सईद अहमद वगण चयो त असां पंहिंजे स्कूल में शागिर्दनि खे मयारी तालीम ॾेई पंहिंजे शहर जे स्कूल खे बेमिसाल बणाइण चाहियूं था। मूंखे इंचार्ज प्रिंसिपल जी ज़िम्मेवारी मिलण बैदि तमामु वॾी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे, जेका ईमानदारी सां निभाए स्कूल में तालीमी सरगर्मियूं अॻ खां बि वधीक बहितर बणाईंदुसि ऐं वालिदैन बि पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि स्कूल मोकिलनि त जीअं उहे आला तालीम हासिल करे सघनि, छो त तालीम सां समाज में बदिलाव ऐं तरक़ियूं करे सघूं था।